रज़ार ख़ान बेजारानी पब्लिक स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि ऐं उन्हनि जे वालिदेन ऐं स्टाफ खे अस्सलाम वालेकुम। अॼु साईं मां तव्हांखे रिक्वेस्ट करणु आयो आहियां। प्रेस क्लब पंहिंजे पहुतो आहियां सहाफ़ियुनि दोस्तनि जे केयर ऑफ तव्हां ताईं मां पंहिंजो हिकिड़ो आवाज़ पहुचाइणु चाहियां थो। जीअं त जिन जा ॿार मीर रज़ार ख़ान बेजारानी पब्लिक स्कूल में पढ़ी रहिया आहिनि, सो उन्हनि वालिदेन खे रिक्वेस्ट था कयूं त जेके स्टाफ जेके उस्ताद तव्हांजे ॿारनि खे पढ़ाए रहिया आहिनि उहे हिन वक़्तु सैलरी जे लाइ वीचारा इंतज़ार में आहिनि त कॾहिं सैलरी ईंदी असांजी। असां 2 महीना उन्हनि खे सैलरी इदारे पंहिंजे घरां भरे ॾिनी आहे। हिन वक़्तु वालिदेन असां सां कोऑपरेट करनि, रिकवरी करनि, फीस जमा कराइनि त जेके तव्हांजे ॿारनि खे तव्हां उस्ताद पढ़ाए रहिया आहिनि उन्हनि जे घर जो जीअं चुल्हो हली सघे। महिरबानी करे स्कूल खुलंदो, साॻी पढ़ाई हलंदी, साॻी महिनत जारी हूंदी जीअं पहिरियां तव्हांखे रिज़ल्ट मिलियो आहे मीर रज़ार ख़ान बेजारानी पब्लिक स्कूल जे इंतिज़ामिया स्टाफ टीचर तरफ़ां। ऐं इंशाअल्लाह आइंदा बि इन खां वधीक रिज़ल्ट मिलंदो। जेके महीना मिस थी विया आहिनि पढ़ाई जे लिहाज़ खां उहे रिकवर थींदी पढ़ाई। हमेशह इहो ॾुखियो वक़्तु न हूंदो। इंशाअल्लाह 2 महीननि खां पोइ जीअं गवर्नमेंट अनाउंस कंदी स्कूल असांजो खुलंदो, तव्हांजा ॿारड़ा असांजे स्कूल में पढ़ंदा। इहे ई टीचर महिनत कराए तव्हांजे ॿारनि खे मुस्तक़बिल